राज कंदा था अचो हिते असां सम्झो था ॾिसो था ॿुधो बि आहियूं लेकिन हाणे पाण खे असां ॾिसूं था जेको तव्हां कयो था चङो नथा कयो ॾिसो था त साईं कंदा आहियूं। हाय गाइस, मैं हूँ अली मुराद और आप इस वक्त देख रहे हैं मेरा यूट्यूब चैनल जी अली मुराद। लालू बे हाल ये बा के जेको बता हे भला ज़मीन कंहिंजी आहे जो पानी आखिर तक नथो पहुचे भला अबा ये वडेरे खान जी थी अबा ये जेको बोतार आहे न अॻियां गोश में वडेरो खान कहिड़ो आहे मां न ॾिठो या अबा तव्हां हिते थोरो न हूंदा आहियो न साईं बाबा तॾहिं जे करे ख़बर तव्हांखे थोरी न आहे। बाक़ी ये पाणी बाणी अबा इहो सॼो छिके था वञनि असांजियूं बनियूं ॾिसूं त सुकियूं पियूं आहिनि हाणे जीअं तव्हां चयो वधीक हाणे तव्हां चलो इन सां मिलायो त सही असांखे बराबरि हा हाज़िर साईं बाबा किथे हूंदो इहो जांच करायो जी जी आओ बाबा जांच कराईंदासीं जांच कराई किथे हूंदो इहो वडेरो खान बाबा तव्हां हुकुम ॾियो त मां इनखे घुराए वठां हेॾे इहो बि बहितर आहे हा जीअं तव्हां हुकुम ॾियो साईं हा बसि सही आहे इनखे घुराए तव्हांजे बाबा साईं खे वधीक ख़बर आहे त उहो बि केतिरो मतिलबु रखे थो पहुच अच्छा जे हलो त ओॾां हलूंसि पोइ हाणे हिकु मनो चलो जे चयो थो त हलूंसि था ओॾां ई हलूंसि हा साईं बाबा हीअं मिली हाणे ॾिसो था अॼुकल्ह जो जाम ॾुखियो आहे ठीकु इहो पुटु तव्हां सम्झो नथा कान साहिब कुझु न कंदो पुछाड़ी पाणी हली न वञे असांजी बनियूं सुकनि थियूं पयूं असांजी बनियूं सुकनि थियूं पाणी खे मां चवां थो तव्हां पुटु सम्झी वियो न तव्हांखे मां चवां थो जीअं पुछाड़ी बंदि करणी आहे तव्हांखे जीअं पुछाड़ी बंदि करणी आहे जीअं पाणी हली न वञे बनियूं सुकनि थियूं पयूं खान साहिब छा कंदो भाउ नओ माण्हू आहे उनखे ख़बर आहे नओ विलायत को पढ़ी आयो उनखे छा ख़बर त छा सिस्टम आहे छा न आहे ठीकु आहे हिते ॾाढी गंदी आहे ठीकु आहे ठीकु सम्झी वई ठीकु आहे किलो छा जी सम्झी वियो न अस्सलाम वालेकुम वालेकुम छा हाल आहे ख़ुशि आहियो ठीकु ठाक मज़े में ठीकु ठाक मज़े में हे माना तव्हां पाणी बंदि कयो हाजी न छा वजह आहे साईं पाणी बंदि कयो असांजो हेॾो जेको मथाणी जेकी ज़मीन आहे असांजी सुके थी सम्झी वई उन सां असां चऊं था असां पंहिंजी ज़मीन भराईंदासीं पोइ तव्हांजे अबे साईं खे असां बि राब्तो कयोसीं असां चवंदो पोइ बाद में बंदि तव्हांखे पीछे ॾींदासीं पहिरियों असांजी ज़मीन जो हक़ आहे सम्झी वई हक़ त हाणे ईअं भला अला माने तव्हांजी ज़मीन असांजी ज़मीन न आहे न तव्हांजो हक़ असांजो हक़ न आहे छा असल में ॻाल्हि इहा आहे त वाटर जो जेको असांजो बाबा साईं हूंदो हो न इन वाटर जो पाणी हो वॾो जेको सिम हुई इहा बाबा साईं ठाराई असांजी अच्छा सम्झी वई त उनजे वजह हक़ जेको आहे असांजो आहे ख़बर हूंदो तव्हांखे तव्हां नवां आहियो हिते जेको आहे त राज कंहिंजो हलंदो आहे अच्छा वॾेरे खान जो चलो राज जेको तव्हांजो हले थो असां ॾिसूं था और ॾिसंदासीं अॻिते अलाह ख़ैर करे जेको तव्हां कयो था जेको त नथा कयो पर इन दुकान खे ॾिसी रहंदा पंहिंजी पीच पूरी कंदासीं पंहिंजी बनी भराईंदासीं पोइ पाणी खे असां तव्हांखे असांजी पहुच जी ख़बर न आहे मौक़ो जो सवाल न चओ इहो ॻाल्हि मूंखे सॼी ख़बर आहे सम्झी पाणी असांजे हथ में आहे हाणे बि मां चवंदो फोन कयां त हिमल इहो तव्हांजो डीएसपी एसपी जेके बि वठी अचे ॻाल्हि खे ॾिसी तव्हांजो उन टाइम में तव्हांजो पाणी जेको पाणी बंदि कयोसीं इन ॻाल्हि खे ॾिसी रहंदासीं चलो ठीकु आहे तव्हां ॾिसी रहंदासीं छा कयो था तव्हां चलो ठीकु आहे तव्हां ॾिसो तव्हां वॾेरा खान असां बि खान साहिब आहियूं इन ॻाल्हि खे ॾिसी रहंदा वॾेरे खान जो वॾो राज आहे तव्हां विलायत को पढ़ी पाण खे मथे रखो था पर को मसइलो न आहे पहिरियों हितां खान साहिब वेंदो आहे ॾाढा हिते न हलंदी जेको तव्हां राज कंदा था अचो हिते असां सम्झो था ॾिसूं था ॿुधो बि आहियूं लेकिन हाणे पाण खे असां ॾिसूं था जेको तव्हां कयो था चङो नथा कयो ॾिसो था त साईं कंदा आहियूं तव्हां कीअं था करे सघो असां बि हिते पहुता इन ॻाल्हि खे ॾिसी रहंदा चलो तव्हांखे मोकल आहे चलो ठीकु आहे ठीकु आहे तव्हांखे मोकल आहे पुटु तव्हां सम्झी वियो ॻाइणो आहे पाणी सम्झी बंदि कयो पाणी भरिजी वियो हुकुम खपे सम्झी वई सबर ॾिसी रहंदासीं को मसइलो न आहे ॾिसी रहंदा तव्हांखे पाणी वग़ैरह ॻाइणो सम्झो छा थो वॾेरो कमु छा थो सम्झे जिस्मार खान आहे मथां लही आयो आहे वॾेरो आहे त पंहिंजे लाइ आहे न असांजे लाइ आहे चलो इन ॻाल्हि खे ॾिसी रहंदा तव्हां साईं पंहिंजे बाबा साईं सां ॻाल्हायो ठीकु आहे पोइ मूंसां अचे तव्हां मुखातिब ठीकु आहे ठीकु आहे सही आहे ठीकु आहे ठीकु आहे अलाह ॿी कोई ख़िदमत तव्हांजी कई असांजे डेरे ते आया हो महिरबानी ठीकु आहे जॻह तव्हां इज़त कई आहे त ॾिसी महिरबानी ठीकु आहे
असांजो प्रोग्राम जियो अली मुराद जो तव्हां ॾिठो सिंधी कम्युनिटी में भोतार ऐं हारियुनि जो जहिड़ो ऐं ॾिठो तव्हां पाणी जे हिसाब सां पाणी जी कमी जी वजह खां हो चए थो मां अॻ में प्यारा हो चए थो मां अॻ में प्यारा तव्हांखे अगरि असांजे चैनल जो इहो वीडियो पसंदि आयो आहे त असांजे प्रोग्राम खे लाइक कयो शेयर कयो और कमेंट कयो असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो वॾी महिरबानी अल्लाह हाफ़िज़।